अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्सा व तहहरहुम तत्हीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल सादिक़ अलैहि सलाम इन्नल उलमाअ वरसतुल अंबिया। सलावत बर मोहम्मद व आले मोहम्मद। एगला साहब आप आगे तशरीफ ले आओ। सलावत बर मोहम्मद व आले मोहम्मद। थोड़ा ये परे वेठा आयो मूंखां थोरो वेझे थी अची वियो थोरो कुर्ब घणो थींदो वेझे थियण सां। थोरो कुर्ब घणो थींदो थोरा वेझा थियो थोरो भलो आहे। पाण वटि लफ़्ज़ कुर्ब बि इस्तेमालु थींदो आहे यानी वेझड़ आहे। हाणे वेझा थींदासीं न पोइ कुर्ब वधंदो पोइ ॻाल्हियूं कंदासीं। वरी तव्हांखे तंग कंदो थोरो आयो नाराज़ थियो त भले वेठा हुजो। अगर बुरो लगे तो भले उते वेठा हुजो। अगर मुझी गाल कुर्ब जी वणे हुते थोरो भले थोरो अॻिते हलिया अचो थोरो पाण में ॻाल्हायूं उहे। सलावत बर मोहम्मद व आले मोहम्मद। साईं मुंहिंजा आऊं तव्हांजी बारगाह में अची हाज़िर थियो आहियां। हिकु आलिम दीन साईं क़िबला मौलाना राहिब साहब रहमतुल्लाह अलैह जे ईसाले सवाब जी मजलिस आहे। जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू हो मुंहिंजे ख़्याल में भुट्टा ॻोठ जो। भुट्टा ॻोठ में हिकु ग़रीब माण्हू हो। उहे उतां खां रख़्त सफ़र ॿधई मरकज़ इल्मी वा घरिजी वियो। वा घरिजी वञी इल्मु हासिलु कयईं। पोइ अॻिते हलाए मूंखे ख़बर कोन्हे पोइ नजफ़ कुम ॾे वियो या न। तव्हांखे ख़बर हूंदी वियो। हा हिकिड़ो साल कुंभ हो। पोइ आयो हिते अची हिते पीड़ जो पत्थर आहे ऐं शायदि आयो हुउसि साईं वटि। हिकु ॿ टे कमरा ठाहिया ऐं उन में कुझु शागिर्द बि हुउसि। उन सां साईं सां कचहरी बि करे वियो हुउसि। बहरहाल उन पीड़ जो पत्थर आयो हिम्मत मर्दा मदद ख़ुदा। ओ पीड़ जो पत्थर आहे ऐं इहो मरकज़ अर्ज़ करियां कि बुनियाद रखी। पोइ इमाम बारगाह हुई। इमाम बारगाह अर्ज़ करियां कि आम तरीक़े सां कंहिंजी मिल्कियत हूंदी आहे। हिते मवालियुनि जो अॾो हूंदो हो। वरी मवाली ऐं मुल्लूं पाण में ठहियनि कोन। उहे मवाली ऐं मुल्लूं वरी ठहियनि कोन। पोइ इहे मवाली वरी साईं सां ठहियनि कोन। काफ़ी सारो इहो ज़हमतनि में अर्ज़ करियां कि उन ज़िंदगी गुज़ारी। पोइ अचण वञण ते पाबंदी लॻी वियुसि घणो कि हितां ईंदे हितां वेंदे हितां ईंदे हितां कंदे। पोइ वरी शहरिया के ॾाढा मुड़ुस वरी मवालियुनि सां गॾु आहे। पोइ साईं मुश्किलात सां गुज़ारियो। पोइ साईं गुज़ारे वियो। जेॾीमहिल माण्हू न गुज़ारे थो अलाए तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे थी या न। उन गुज़ारण लफ़्ज़ आहे पाण वटि। गुज़ारण गुज़ारण गुज़रण गुज़रण। हिते मरण चाहे गुज़रण पाण खे समझ में ॻाल्हियूं कोन थियूं अचनि।
पाण खे जेॾी महिल समझ में ॻाल्हियूं कोन थियूं अचनि त हमरा पेट में हो तॾहिं बि गुज़ारे आयो हो। किथां गुज़ारे आयो? पेट में हो त कंहिं ज़माने में नुतफ़ो उहो उन नुतफ़े में पियो, उहो नुतफ़े खां को गुज़ारे पोइ वरी पेट में आयो, पेट मां गुज़ारे ॿाहिरि निकितो। ईअं आहे असल मसइलो, लफ़्ज़ गुज़ारण आहे, थोरो साईं गुज़ारे थो। तव्हां मता इहो ख़्यालु कजो त मरी वियासीं त वियासीं, ईअं न थींदो। इहो माना कॾहिं ख़्यालु कजो त मरी वियासीं त वियासीं। इहो मरण लाइ लफ़्ज़ हिकु इस्तेमालु थिए थो फ़ौत थियणु, वफ़ात जो इश्तिक़ाक़ या इहो असुलु इन जो कढणु चवंदो, इहो वञी वफ़ात वञी वफ़ा खां निकिरंदो। छा मां निकिरंदो? वफ़ा। वफ़ा तव्हां वटि कहिड़ी आहे त जॾहिं वाइदा हुजनि उनखे पूरो करिणो आहे। यानी ॿियनि लफ़्ज़नि में हे हज़रत हिकु उमिरि जे लाइ हिते रहण जो वाइदो कयो आहे ऐं उहो पूरो कयो अथसि, पोइ वफ़ात कई। वफ़ात ई आहे त हिकु वाइदो कयो हुई ऐं उहो वफ़ा करे वियो। वाइदो हिकु आलम अरवाह जो आहे। हाणे इन में फ़लसफ़ी बहसूं आहिनि, उन में आउं कोन थो वञा, वॾा उलमा वेठा आहिनि, बुज़ुर्गान। उन सां अल्लाह तव्हां सभिनी जे अरवाह खे जमा करे, तव्हांजो मतिलबु दुनिया जेके बि इंसान आहिनि सभिनी खे गॾु करे अल्लाह हिकिड़ो वाइदो वरितो। उन चयो अलस्तु बिरब्बिकुम, चओ अवंजो रब कोन आहियां? मामूली ॻाल्हि आहे जी तोखे अर्ज़ु करियां की अबो सॾु करे चवे त छा आउं तुंहिंजो अबो न आहियां? पोइ तूं छा चवंदेसि? चवंदे बेशक तूं अबो आहे। ईअं न, शक हुजे त पोइ कोन कंदे, पको हुजे चवंदे हा हा। पोइ इहो भला यानी हा पक सां तूं आहीं। हा ख़ूब इहो अल्लाह इहो प्रोग्राम ठहियो, तव्हां सभिनी वाइदो कयो, पोइ अल्लाह तव्हांखे वञी शाहिद ठाहियो। छा शाहिद ख़बर आहे छा खे चवंदा आहिनि? हा गवाह कंहिंखे चवंदा आहिनि? गवाह चवंदा आहिनि जेको अखियुनि सां ॾिसे। अगरि अखियुनि सां न ॾिठई त उहो गवाह न आहे। तोखे न गवाह जे लाइ शर्त आहे तूं अखियुनि सां ॾिठे। तव्हां सभिनी अल्लाह सां अहद कयो त तूं असांजो रब आहे, मूंसां गॾु आयो आहे न। हाणे इन रब जी बहस ते आऊं ॻाल्हाइणु कोन थो चाहियां, न त वरी ॿ टे कलाक उन ते हणी वेंदुसि ऐं आऊं बदनाम घणो आहियां ते पोड़ो आहे वेहे थो लहे बि नथो, पोइ ॻाल्हाए घणो थो। इन करे इन रब जे मौज़ू ते वञा ई कोन थो। बहरहाल तव्हां जेको हाणे जेको सम्झोसि, वरी को मौक़ो मिलियो त इन मौज़ू ते बि ॻाल्हाईंदुसि तव्हां सां। सभई जो अलस्तु बिरब्बिकुम, सभिनी चयो हा। पोइ सभिनी खे हिक ॿिए ते शाहिद वरितई। शाहिद वठी छॾियईं, सभु हिक ॿिए ते गवाह हुयो। बस रब इलाही थियण जी सभु तव्हां गवाही ॾिनी। हा हा वाह वाह करे पियो, यादि अथई? यादि अथई? हा
हाँ हमरा हिकिड़े चयो त इहो मूंखे त यादि ई कोन्हे मुंहिंजो तोखे त इहो बि यादि कोन्हे की तुंहिंजी अम्मा तोखे ॼणियो आहे अम्मा ॼणियो आहे तोखे यादि अथई हा अम्मा ॼणियो आहे यादि अथई या इन में शक थी यादि किथां आयो यादि पक सां ॼणो सब दुनिया शाहिद आहे वो हिते भी दुनिया शाहिद आहे कि अल्लाह रब आहे यानी दुनिया तो हिक ते शाहिद तूं वरी ॿियनि ते शाहिद तवजो न हे वफ़ा हाणे हिकु उमिरि गुज़ारण जे लाइ वफ़ा सम्झो न वफ़ा माना पूरो करणु ठीकु आहे वफ़ा जी माना ॿियो आहे हवाले वठणु ख़बर आहे जेॾी महिल मरो था उहो थियो छा थो तवफ़त हुमुल मलाइका पोइ मलाइका अचनि था इहो तव्हांखे पंहिंजे हवाले वठनि था तवजो आहे न यानी ॿियनि लफ़्ज़नि में काई शइ तव्हांजी मूं वटि रहियल हुजे तव्हांजे हवाले करियां ऐं तव्हां ॿई ॿाहूं विझी उनखे खणो हे ईअं थींदो आहे ठीकु आहे हे वफ़ा त पोइ ईअं थींदी आहे अलाए मूंसां गॾु हुआ न ऐं हिकिड़ो भलो मंज़र जेको हदीसनि में पेश आहे कि इहो प्रोग्राम जेको थींदो आहे न इहे असां वटि सरमनियूं थींदियूं आहिनि सनद तक़सीम करण जी सरमनी ईअं थींदी आहे न प्रोग्राम थींदो आहे पोइ का यूनिवर्सिटी कंदी आहे त पोइ वॾा वॾा माण्हू अची निकिरंदा आहिनि अलाए मूंसां गॾु आयो या न छा थींदो आहे वॾा वॾो वज़ीर प्रेसिडेंट सदान अलाए छा छा अची निकिरंदा आहिनि हा वॾो प्रोग्राम आहे इहो जेॾी महिल तूं न वफ़ात करीं थो पोइ मलाइका तोखे जेॾी महिल हवाले वठनि था वॾो प्रोग्राम आहे ऐं जेॾी महिल वॾो प्रोग्राम आहे त हिन में वॾा माण्हू था अचनि इहो वॾो प्रोग्राम आहे पोइ उन में केरु था अचनि हाणे उहा हदीसूं कोन थो पढ़ां भई नाला ॿुधायां थो तव्हांखे साईं पैगंबर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मौला अली अलैहिस्सलाम उहे अचनि था यार सलवात ही नथा पढ़ो था मौला इमाम हसन अलैहिस्सलाम मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम वो अञा चवा बीबी ज़हरा सलामुल्लाह अलैहा नारा हैदरी सब अचनि था पोइ वरी हदीसनि में जेका ॻाल्हि आहे न उहा ॿुधायां तव्हांखे चवनि था पोइ जेॾी महिल इहो प्रोग्राम जेके महिल हले थो इहो तव्हांजे हवाले वठण जो पोइ हवाले त सभिनी खे थियणो आहे पोइ जेको मुहिब अहले बैत आहे पोइ उन जे लाइ साईं पैगंबर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलवात ये कोने बस हाँ साईं जेॾी महिल मौला अली अलैहिस्सलाम ऐं अहले बैत अलैहिस्सलाम जो आशिक़ आहे त पोइ साईं मलाइकनि चए थो इरफ़िक़ अलैहिम इरफ़ाक़ कर यानी हथ हल्को कजे हथ हल्को कजे तुझे हाँ तो उते पोइ मलक कसम खणी थो चए जंहिंजी अरबी मूंखे यादि कोन्हे
जे साईं तव्हां परवाह न करियो, जेतिरे क़दुरु अम्मा महिरबान हूंदी आहे उन खां वधीक महिरबान हूंदुसि। सलवाती कोन था पढ़ो तव्हां ॾिसो। ऐं हुजनि भाॻो पोइ उन जे लाइ लफ़्ज़ आहिनि। हाणे वरी मेंबर ते वेठो आहियां, वरी उहा पासारी ॾिबा लफ़्ज़ ॻाल्हाए कोन सघंदुसि, न त वरी तव्हांखे उन में वरी मज़ो घणो अचे। पोइ लफ़्ज़ आहिनि फशद्दिद अलैहि, यानी ॿियो लफ़्ज़ कोन थो ॻाल्हायां, चवंदा वठसि हिते हिते ई सिखत ॾिजेसि, हिते ई सिखत ॾिजेसि। तवजो आहे या न? ऐं इहे बि आहे, मूंसां गॾु हुजो। हा, इहे बि आहे त हे मरण वारो जेॾीमहिल मलाइका हिन खे अर्ज़ु करियां की हवाले वठनि था, ते वॾो प्रोग्राम आहे। पोइ हीउ पाण जेको आहे इन जो हाल कहिड़ो हूंदो आहे? चए थो हीउ वॾो प्रोग्राम आहे, हे आयल महिमाननि जो दीदार बि करे थो। कोन सलवात पढ़िया बि ॾिसो। आयल महिमाननि जो दीदार बि करे थो ऐं उन जी गुफ़्तगू मलाइकनि जी उहो ॿुधे पियो, ऐं तव्हां जूं दाहूं कूकूं इहे बि ॿुधे थो। ॿई पासा हे अहिड़े हालत में आहे। मुंहिंजे ख़्याल में जेॾीमहिल साईं राहिब न वियो हूंदो, उनजो मज़े जो इस्तक़बाल थियो हूंदुसि। ॾाढो हिकु मज़े जो इस्तक़बाल थियो हूंदुसि। ऐं पैगंबर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दीदार कयो हूंदसि। ऐं बानी इन मदरसे जो, इन मरकज़ जो पोइ गुज़ारे वियो। पोइ अलाह जी नेमत वरी इन इलाइक़े लाइ ठही। साईं मजीद बेहिश्ती साहब उन अची हिन कम खे मंचायो ऐं वरी पोइ हिन इलाइक़े जे लाइ नेमत जी हैसियत सां साईं मजीद बेहिश्ती साहब मौला उनजी तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फ़रमाए। ऐं उहो तव्हां वटि नेमत आहे। हा या न? हा, असुल थींदो इहे आहे, पढ़ायूं चरिया तव्हांजो थो न। हा, जेसि ताईं नेमत आहे हाणे हिकिड़ो केतिरो ख़ुशि थींदो? हा, ख़ुशि थींदे छो? 1000 नेमत। तवजो ॾिजे। हा, भई त एतिरो ख़ुशि थो थिए। 1000 रुपयो आहे छा? वॾो ख़ुशि थो थिए हिन ते। अल्लाह नेमत हिन खे अखि ॾिनी आहे, उन ते एतिरो ख़ुशि थिए थो। आहे छा? मौला अली अलैहिस्सलाम चए तव्हां जिते किथे वात पटियो बीठा हूंदा आहियो या न? वात पटियो भोग कोन्हे। जिते किथे वात पटियो वञ। साईं कंहिं महिल अॻिते अचिजो, मौली साहब कंहिं महिल अॻिते अचिजो। मौली साहब थी वरी पोयां वियो, तव्हां मारे वेहींदो असां ग़रीबनि खे। अलाए मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधण में मूंखे ॻाल्हाइण कोन ईंदो आहे, कोन आहियां। बहरहाल तव्हां जिते किथे वात पटियो बीठा हूंदा आहियो,
ईअं असां नंढा हूंदा हुआसीं बंदर नचाइण वारा ईंदा हुआ, वञी ॾिसंदा हुआसीं बंदर नचाइण वारा, ढुड़क 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 बंदर नचंदो, असां बि ताड़ियूं वॼाईंदा हुआसीं। हा पोइ वरी इहे करतब ॾेखारींदा, करतब ॾेखारींदा, सिक्को आहे हिन हथ में, चई किथे आहे, चई हिते आहे, चई हिते आहे, चई हिते आहे, चई हिते। वात पटिजी वियो, वात पटियो था रुगो इन ते सिके ते ई करतब अखि बंदी कई, चई 5 सिक्को हिते आहे, चई 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 अड़े केॾी महिल चयो आ अचे वठि। हा अड़े पेट सां हे त मौजूज़ो थी वियो। हा त मौला अली अलैहिस्सलाम फरमाए थो त छो अची ऐं चरिया ते आयो, इहो 1000 रुपयो तव्हांखे मिले थो, उन ते ख़ुशि था थियो। तव्हां हिन इंसान खे ॾिसो, साईं हिकिड़ी चर्बी आहे, चर्बी छा चवंदा आहियो चर्बी खे, वह चर्बी, इहा चर्बी मण खन रखो, इहा ॾिसंदी न, न गोश्त जो मण खन रखंदो ॻाल्हाईंदो न। मौला अली अलैहिस्सलाम जे तो कुदरत इलाही ॾे ॾिसो नथा, इहो इंसान चर्बी सां ॾिसे थो। छा सां ॾिसे थो? चर्बी, अखि जी चर्बी आहे, इन सां ॾिसे थो। वञे साइंसदाननि कमाल कयो आहे या अलाह कमाल कयो आहे? मूं सां गॾु न आई अमा, ओ चर्बी में अलाह उहा कुवत रखी आहे जेका चर्बी जे ज़रिए तूं ॾिसे थो ऐं तूं इन ते ख़ुशि नथो थिए, 1000 रुपए तो ख़ुशि थो थिए। यार अड़ी मारे विधो त यार कमाल करे छॾियो अथई। नेमतूं अलाह जूं ॾिसे कोन थो, इन्हनि ते ई जेका काई शइ कोन्हे उन्हनि ते टिड़ंदो वधे, तवजो आहे या न? वरी गोश्त आहे, गोश्त कहिड़ो आहे, ॻाल्हाईंदो कोई न। मौला अली अलैहिस्सलाम ताजुब करियो हिन इंसान से, यतकल्लम बिल्लहमिन, गोश्त सां थो ॻाल्हाए। तोखे बि ख़बर कोन्हे की तो लफ़्ज़ ॻाल्हाए, लफ़्ज़ ॻाल्हाए की तो तकीद करे, आऊं भला की पियो ॻाल्हायां, इहो गोश्त आहे पियो फिरे, आऊं पियो गुफ़्तगू करे। यतकल्लम बिल्लहमिन, नेमतूं जेके तव्हां वटि आहिनि हक़ीक़ी, उन्हनि ते तवजो कोन था करियो, ऐं जेके नेमतूं न आहिनि उन्हनि ते तव्हां घणो तवजो था ॾियो। अलाए घणो ॻाल्हाए वियुसि साईं, अर्ज़ु करियां की क़िबला साईं अब्दुल्ला साहब अॻे मूंखे चवंदो आहे तूं अॻियां शुरू में एतिरो ॻाल्हाईंदो आहीं जो मक़सदु पोइ वरी ॿुधाइण में वरी मुंझी थो कोन्हे। सलवात पढ़ो थोरो आवाज़ ॿुधाए। बहरहाल अर्ज़ु करियां तव्हांजी ख़िदमत में, मुंहिंजो मथे हणण जो इहो आहे के त हा वटि जेका नेमत हूंदी आहे, जेसि ताईं तव्हां वटि आहे क़द्रु कोन्हे तव्हां वटि। मस्तु मस्तु, कंहिंखे शराब पीआरे छॾियो, मस्तु, पंहिंजी ख़बर कान अथसि। कंहिंखे भंग पीआरे छॾियो, मस्तु। साईं मोबाइल खे छॾो आहे बो साईं, ओ क़िबला इहो छॾ यार, इहो त न कयो, मोबाइल ते छॾियो यार। हाणे हिते आऊं ॻाल्हायां पियो, तव्हां वरी मोबाइल ते कहिड़ो मसइलो अथव? हाणे इहे त न करियो, हाणे ॻाल्हायूं पिया हिते, मोबाइल आयो हिनखे त भला मगे हिन ते ऑफ करे छॾियोसि या छा बंदि करे छॾियोसि। उहो हिते बि अहिड़ो मजबूर, हलो 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 छा आहे कोई हा छा असां वटि नेमत आहे, पोइ उनजो क़द्रु कोन थो थिए। हा जेॾी महिल नेमत वञे थी हली पोइ ख़बर थी पए त पर तव्हांजी नेमत अखि आहे न,
या अख जो वञे हली न पोइ ख़बर थी पवे अख हुई छा। ये ज़बान ॻाल्हाइण जे लाइ आहे, ज़बान जेॾी महिल बंदि थी थिए पोइ ख़बर थी पए नेमत आहे छा। तवजो आहे या न? ए अर्ज़ करियां था हिन ख़िदमत में के असां एतिरो पंहिंजे दोस्तनि खे सुञाणे नथा सघूं कि असांजो दोस्त कहिड़ो आहे। अता इश्ती छा अब्बो आहे। अब्बो एतिरो पसंदि कोन थो अचे जेतिरो मशकरो पसंदि थो अचे। यार अब्बो चए थो घर ॿाहिरि न निकिर। छो न निकिरा? अब्बो झले थो। अब्बो पाबंदी तूं हाणे, अम्मा पाबंदी थी हाणे ॿाहिरि न निकिर। तवजो आहे या न? मशकरो गारियूं गंद ॿुधाए पियो, टहक पिया ॾिजनि, वाह 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 दे तूं भलो मुड़ुसु आहे। पोइ हुनखे तूं भलो मुड़ुसु चए, अब्बे खे बेकार। पर तुंहिंजो हाल कहिड़ो हूंदो? तुंहिंजो हाल कहिड़ो? यानी तुंहिंजी पंहिंजी क़ीमत, तुंहिंजी पंहिंजी हैसियत पंहिंजी न आहे ईअं। तवजो त नेमतनि खे नेमत सम्झूं, इहो आहे ई कोन्हे। ऐं जेका नेमत न आहिनि उन्हनि खे नेमत सम्झूं था। हे असां वटि उबतो धंधो हले थो। अलाए मूंसां गॾु आहियो या न? नाराज़ आहियो लॻे थो। हाणे अचो अल्लाह तव्हांजो मुनइम आहे, नेमत ॾियण वारो आहे। हा साईं, केरु? अल्लाह। सच ॿुधाइजो, अल्लाह जी घणी ॻाल्हि ॿुधो था या वॾेरे जी? हा ही छा थी वियो? उबतो न चरिया आहियूं। हाँ हाँ, अब्बे खे नथा मञूं, मशकरे खे मञूं था। अल्लाह जेको मूंखे मुनइम आहे, मूंखे पसंदि करण वारो आहे, मूंखे मूंसां प्यार करण वारो आहे, जेके बि भलायूं आहिनि मुंहिंजूं उहो थो चाहे। मूंसां गॾु आहियो या न? हाँ हाणे ए असुल ख़िलक़त ते कोन थो वञा, पर ज़ाहिरी तव्हां सां उहे ॻाल्हि थो करियां। भला ही मिट्टी बाज़ार में विकिणण वञो, क़ीमत आहे न? छा मिट्टी विकिणण वञो? अच्छा अच्छा, इन मिट्टी मां सिर ठाहे छॾियो त क़ीमत वधंदी या न? छा अगरि सिर ठाहींदुसि त क़ीमत वधंदी? आहे उहा ई मिट्टी आहे, पर ठाहे वेंदे मां सिर त हाणे क़ीमत वधी या न? वरी अगरि इन मिट्टी मां घड़ो ठाहे वेझो त हा हा, भला इन मिट्टी मां मोहम्मद अली जिन्ना जो बुत ठाहे छॾियो, पोइ कहिड़ी क़ीमत हूंदुसि? वॾो जान थी वेंदो या न? बसि मिट्टी आहे, लहे कुझु कोन। तवजो आहे या न? लहे कुझु कोन, लेकिन कारीगर जेॾी महिल हुन ते कमु अची करे थो त वॾी क़ीमती शइ थियो वञे। न ॻाल्हि थी? हा न थी ॻाल्हि, न थी जॾहिं कारीगर कमु अची थो करे त छा क़ीमत वधेसि थी न? आहे शइ कुझु कोन्हे, कारीगर कमु थो करे त इन शइ जी क़ीमत वधे थी। मिट्टी कुझु न, शेर क़ीमत वधी वई, घड़ो हाँ उहो इन में मोहम्मद अली जिन्ना जो बुत ठाहे छॾियो त हाँ वरी क़ीमत थी वेंदी आहे न? हो मसलो इहो अथव, कोई वो उन मिट्टी ते फाथल हूंदो आहे, कारीगरी ते वञे ई कोन थो। मूंसां गॾु न आहियो तव्हां? कारीगर खे ख़बर आहे कि मूं छा ठाहियो आहे। जेॾी महिल आदम खे ख़ल्क़ कयई त ओ
एतराज शैतान जो तो खलक तहू मिन तीन, वो इन्हें मिट्टी मां इनके ठायो थई। अल्लाह चए तो खलक तो बेयदैज, ई मुंह ठाहियो आहे, आऊं ॼाणा थो हिन जी क़ीमत छा आहे, तव्हांखे ख़बर न आहे। तवज्जो आहे या न? हाणे इदा नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, ओ इहो मिट्टी मां ठहियल जेके तव्हां बूतो मिट्टी सम्झो था, इन में जॾहिं महिल मुंहिंजी रूह अचे, हाणे जेके तव्हां सभु नवाब थिया बीठा आहियो, सभु हिनखे सजदो करियो। नारा हैदरी। छा नतीजो निकितो? नतीजो इहो निकितो कि मिट्टी ते कारीगर कमु कयो, तव्हां ठहियो, पोइ केॾा वॾा ठहियो, पोइ तव्हांजे लाइ तो खलक तो हू बेयदैज, इहे कमाल आऊं ॼाणा थो, तव्हांखे ख़बर कोन्हे पंहिंजे हथनि सां ठाहियो अथमि कहिड़ी शइ आहे। हाणे त नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही फ़क़ऊ लहू साजिदीन, हाणे इहा मुंहिंजी कारीगरी आहे, वरी इन में रूह पंहिंजो विझंदुसि, जेॾी महिल रूह पंहिंजो विझंदुसि त सभु हिनखे सजदो कजो। यानी अहिड़ो ॻाल्हि ॿुध यार, कन खोले ॻाल्हि ॿुध। अल्लाह ॿियनि लफ़्ज़नि में चवे थो इंसान उहा मख़लूक आहे जेके अहिड़ी भली मख़लूक ठाही अथमि जो मलाइकनि खे चई हिनखे सजदो करियो, मूंसां गॾु हुजे ॿिजे मलाइकनि खे चई सजदो करियो। कंहिंखे? ए यार तव्हां मूंसां गॾु न आहियो यार। कंहिंखे सजदो कयई? हाणे आदम खे छॾ, ऐं तोखे थो चवां, तूं बि त आदम आहे न, तूं बि त आदम आहे न। यानी एॾो मोहतरम आहे जो अल्लाह चए थो मुंहिंजी हिन मख़लूक खे सजदो करियो, मूंसां गॾु आहे न। ए यार एतिरी इज़त तो पाण पंहिंजी कॾहिं कान सम्झी हूंदी। कॾहिं एतिरी इज़त तूं पाण खे कोन सम्झी हूंदई जेतिरो अल्लाह तोखे पाॾाए पियो। तवज्जो आहे या न? ओ अज़मत इंसानी जो पहिरियों मुनकर शैतान, केर कंहिंजो मुनकर? चए थो खलक़्तु मिन तीन, हो चए थो मूं पाण कारीगरी आहे, मुंहिंजे खलक़्तु बेयदैज। तवज्जो आहे या न? हे वॾी कमाल जी शइ आहे, ही कमाल इलाही खे नथो मञे। इंसानी अज़मत जो मुनकिर पहिरियों केर? हा, ऐं जेको इंसानी अज़मत जो मुनकिर पहिरियों आहे उन ते छा आहे? हाणे धक तव्हांखे हाणे नाराज़ कोन थींदव? अगरि तव्हां पंहिंजी अज़मत खे नथा सम्झो, अगरि तव्हां पंहिंजी अज़मत खे नथा सम्झो, जवाब पाण ॾियो। अगरि तव्हां पंहिंजी अज़मत खे नथा सम्झो, जवाब ॾियो न। त छा उहो साॻियो नज़रियो कंहिंजो नज़रियो? उहो साॻी इब्लीस वारो नज़रियो ॾींदो। बसि अंबिया आया आहिनि छा तोखे सम्झाइण जे लाइ त इहो इब्लीसी नज़रियो छॾ, पंहिंजी अज़मत सुञाण। अंबिया आया इन लाइ आहिनि इहो इब्लीसी नज़रियो छॾ। तवज्जो आहे या न? पोइ छा कर? मुंहिंजा गॾु या न? ओ पंहिंजी अज़मत खे सुञाण। तवज्जो आहे या न? हाणे अल्लाह तोखे पंहिंजनि ॿिन्ही हथनि सां ठाहियो आहे। तवज्जो आहे या न? पोइ अल्लाह तोखे रांदीको ठाहियो आहे या काई हिकु?
ये ना है कि जी आप राधिका ठाई हुए छड़े दी न राधि को नहीं तवज्जो है न ओ हे इंसाना तवज्जो है न वन वरी अॻिते वधी इन इंसान जे लाइ साईं अब्दुल्ला नाराज़ कोन था थियो न कमला आप तो नाराज़ तो नहीं हो रहे साईं कमला साहब वॾा आलिम आहिनि ऐं हिकिड़ो ॼट माण्हू वरी आहे हिते बुज़ुर्ग माण्हू आहिनि हिते करम नवाज़ी फरमाइनि था ओ अबा ॻाल्हि ॿुध तुंहिंजो नालो छा आहे अली अहमद तव्हांजो नालो छा आहे सुधीर अहमद हे आहे अली अहमद अली अहमद मूंखे चवे हिकिड़ी ॿकरी काहे अचे ऐं मूंखे चए मूं ॿकरी खे पढ़ायो आहे महींदोसि हा इहा गॾु काहे अचे मूं हुनखे पढ़ायो आहे महींदोसि ही बेकार शइ आहे छो हिकिड़ो थींदो आहे ॾियण वारो हिकिड़ो थींदो आहे वठण वारो साईं केमहिल फ़लसफ़ी वेठा आहिनि साईं वेठा आहिनि फ़लसफ़ी साईं केमहिल बि आहिनि वॾा माहिर माण्हू आहिनि मूंखे त अचे कोन ॾियण वारे खे चवंदा आहिनि फ़ाइल छा चवंदा आहिनि वठण वारे खे छा चवंदा आहिनि मफ़ूल न बा हिते कोन्हे क़ाबिल आहे ॾियण वारो फ़ाइल आहे वठण वारो क़ाबिल आहे क़ाबिल में क़ाबिलियत हुजे वठण जी ॾियण वारे खे ॾियण जी क़ाबिलियत हुजे तवज्जो आहे न ओ हे क़ाबिल आहे तवज्जो आहे न तव्हांखे हिन ते अची शक चवंदो त अलाह हे भई ॾियो बि सघे थो या न छो जो गॾाए कायो आहे जो त मूं हिनखे पढ़ायो आहे जो त घोड़ो कायो जो मूं पढ़ायो ॿकरी कायो इहो बि तो कमु आहे न लेकिन इहो ई मिसाल अली अहमद खे छॾियूं खणी साईं अब्दुल्ला खे था चऊं साईं अब्दुल्ला मूंखे ॿुधायो कि अली अहमद खे मूं पढ़ायो आहे कूड़ तो कोन थो हणां साईं मिसाल थो ॾियां तव्हां घणी न पढ़ायो हुजे पर मिसाल में तो कोई ऐब त कोन्हे न साईं अब्दुल्ला चयो त मूं साईं इन मां छा सम्झोसीं इन मां इहो सम्झोसीं हिकु ॻाल्हि त इहो साईं अब्दुल्ला पढ़ाए सघे थो तो वजो या न पढ़ाए सघे थो यानी हिन में ॾियण जी ताक़त अथसि ऐं वरी चए थो मूं अली अहमद खे पढ़ायो अथमि त आउं ॾिसां हेॾो वॾो आलिम चए थो मूं हिन खे पढ़ायुमि जिते मुंहिंजो अखियूं खुली वियूं त वजो न अखियूं खुलंदियूं या न अखियूं खुलंदियूं त हेॾो वॾो आलिम हिन खे पढ़ायो अथसि त इन मां छा सम्झंदुसि त हे पढ़ाइण जी ताक़त रखे थो ऐं ही समझ में आई या न आहे या न हिन खे पढ़ाइण जी ताक़त आहे हो फ़ाइल आहे हे क़ाबिल आहे हिन में ताक़त आहे पढ़ण जी ऐं वॾो आलिम यानी हिन आलिम खां हिते हिकिड़ो किस्सो यादि अची वियो आहे फुल किस्सो कोन ॿुधाईंदुसि मगर थोरो सलवात पढ़ो थोरो आवाज़ बुलंद फुल किस्सो ॿुधायां त वरी वरी उन में किस्सो में टूटे घणी थी वेंदी असांजे उलमा मां हो वॾो आलिम हो सैयद मेहदी बहलूम के भला साहब आहे या न ठीकु वॾो आलिम हो ऐं ज़ाहिर कोन कंदो हेॾे इहो अर्ज़ु करियां की मां थिए थो अचे जॾहिं मदीने में हो उते मौलवी साहिबु हो उन सां कचहरी ते वेंदो इहे मौलवी साहिबु त कोन हो छो मौलवी साहिब जे लिबास में कोन हो कचहरियूं कंदो मसइला पुछंदो थींदे थींदे हिकु ॾींहुं हुन मौलवी साहिबु हज़रत अबू हनीफ़े जा फ़ज़ाइल ॿुधाया कंहिंजा छा
हज़रत अबू हनीफ़े जा फ़ज़ाइल ॿुधाए, उन मां ही फ़ज़ीलत ॿुधाए त अबू हनीफ़ो एतिरो क़ाबिल हो, माहिर हो, जो हर रोज़ 200 हदीसूं यादि कंदो। नाराज़ न थी जाओ, किसो ॿुधिजो, हीअं आहे न कजो, मुंहिंजो किसो पूरो थियणु कजो, पोइ सलवात पढ़िजो। सवा पढ़ंदो रहो, आवाज़ बुलंद। छा थियो? छा हज़रत अबू हनीफ़ा जी एतिरी फ़ज़ीलत जो हर रोज़ घणियूं हदीसूं यादि करे। हिते महदी बहरुलूम ख़बर आहे छा थो चए क़ुर्बान वञा उन पढ़ाइण वारे ते जेको हर रोज़ 2 हदीसूं पढ़ाए पर उनजो इल्मु ख़तम न थिए। नारे हैदरी, ये कमाल तो हुन पासे आहे जो डेली 200 पढ़ाए थो, कमाल तू ने जो इल्म ख़त्म न थो थिए। त 200 हदीसूं पढ़ाए सुभाणे चए न मूंखे त ॿी यादि ई कोन्हे, न सुभाणे वरी 200 तयार, वरी तयार। उहो ॾियण वारो आहे, तवजो आहे या न? हाणे ॾियण वारो ॾिए थो, वठण वारो वठे थो, तवजो आहे या न? हाणे अल्लाह तव्हांखे ठाहियो आहे, मूंसां गॾु आहियो या न? हा, तव्हां ठाहिया आहिनि रांदीका करे? नंढड़ा हुआसीं असां त ठाहींदा हुआसीं, वेंदा हुआसीं वाटर ते ॿारड़ा, हुते केॾी महिल कोई ॿिलो ठाहींदा हुआसीं, कोई इहे रांदीका। तव्हां बि ठाहिया हूंदा, ॿारड़ी जा हूंदा, भई शहर वारनि खे ख़बर कान्हे। हा, ॿारड़ी वारा वेंदा हुआसीं गप मां, रांदीका ठाहींदा हुआसीं। इहे आहे या न? हा, इहो थींदो न? हा, रांदीका ठाहींदा, इहे आहे न? रांदीका ठाहींदा, हर को ठाहींदो पियो। हा, अच्छा, पोइ रांदीको तव्हांजो ठाहियो, पर साल तुर पाण हिकु जॾहिं हू कोड़ो आया, पर हाणे हिकु जॾहिं हुजे पाण तव्हां बि रांदीको ठाहियो, मूं बि रांदीको ठाहियो। तव्हांजे रांदीके में हथु खणी ऐं कब्ज़ो करिया मूंखे छॾींदो? जहिड़ो थींदो? छा जहिड़ो थींदो? मुंहिंजी ठहियल शइ, मुंहिंजी ठहियल शइ उन ई खई आहे, कब्ज़ो कयो अथसि। यानी रांदीके ठाहिण वारो बि चाहे थो ए साईं हुन तूं आया ई हुन मैं किवें करां बि साईं पढ़ंदो हाणे मूंखां पोइ, हाणे सिग्नल ॾिनई त ला ठीकु आहे। पोइ हाणे आदि हा मूं जा हदीस जी माना ई कान्हे कई। चलो ये रांदीको आहे उहा ॿुधो बे न, हे रांदीको आहे, रांदीके ते कब्ज़ो करणु ॾियो था? न न न, हा ठीकु। पोइ अलाह तोखे ठाहियो, छा मां ठाहे? मिटी मां, मिटी मां ठाहे, तुंहिंजी क़ीमत वधी। चए थो छा तव्हांजो त हुनर हलियो न मिटी मां, सिर ठाहियव, घड़ो ठाहियव, हा साईं, पोइ जेको ठाहियो ठाहींदा वञो। आख़िर अची वियो हिकिड़ो बुत ठाहियो मोहम्मद अली जिनाह जो, ऐं इत्तेफ़ाक़ सां वॾो को बुत ठाहिण वारो हुजे, उहो भलो ठाहे वञे त पोइ लखनि में वञे, आहे मिटी, तवजो आहे न, आहे मिटी। पोइ अल्लाह चए थो मूं हिन इंसान खे पंहिंजनि हथनि सां ठाहियो आहे। तो शैतान उते ही हो दुधड़ में पैर बीठो बीजो बीठो हुजे, चइयो मिटी जो आहे। वो अल्लाह जो इन्ने में रूह भुगंदुसि, तवजो आहे या न? पोइ अगरि सलवात ॿुध पढ़ो त पोइ तव्हांजी ॻाल्हि करियां। उहे रांदीका पाण ठाहियासीं न, रांदीका पाण सां ॻाल्हाए सघनि था? न। ओ ये साईं अब्दुल्ला साईं तव्हां तवजो कोन था ॾियो, ॿिए पासे वियो हलिया, मूं ॾे कोन्हे, ॿिए पासे वियो हलियो। हा हा, इहो रांदीको
इहो रांदी को वॾो कमाल खणी ने बुत ते आयासीं, उते खां वधीक त कोन ठाहियोसीं न। पंहिंजो कमाल एसि ताईं हलियो, अलाए इहो त मूं हिनखे ठाहियो। ठाहिण खां पोइ वरी ख़बर आहे छा थो चए, ख़बर आहे यार ख़बर ई कान्हे न यार, इहे तो इना हदैना हु सबील। साईं अब्दुल्ला चयो मूं अली अहमद खे पढ़ायो, तव्हांजो समझ में आयो त हीउ पढ़ाए सघे थो, हीउ पढ़ी सघे थो। अल्लाह चए थो इना हदैना हु सबील, ओ मिट्टी मां उहा शइ ठाहियमि जेको मुंहिंजी हिदायत बि वठी सघे थो। नारा हैदरी, इना हदैना हु सबील। हाणे छा पोइ अॻिते वधी छा छा पोइ मां शाकिरनि खे तंहिंखां पहिरीं अञा कुझु ॻाल्हि कंदुसि। हा हिकिड़ो मसइलो इहो आहे, तोखे ठाहे छॾियमि, हाणे तोखे हिदायत कयमि रस्तो, इहो हिदायत कयमि, रस्तो ॿुधायमि तोखे न, रस्तो ॿुधायमि तोखे, तूं ॿुधो। यानी ॿियनि लफ़्ज़नि में अल्लाह तोखे ॿुधाए पियो ऐं अहिड़ी मख़लूक ठाही अथमि जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी सघे थी। तवजो आहे या न, उहा तूं आहे। यानी ॿी काई हिन हदैना हु सबील, मूं ॿुधे थो, इहो रस्तो ॿुधायोमांसि, हे सम्झी सघे थो। यानी ॿियनि लफ़्ज़नि में अल्लाह पंहिंजो कमाल कोन थो ॿुधाए, तुंहिंजो कमाल थो ॿुधाए पियो कि आऊं उहो क़ादिर आहियां, उहा मख़लूक ठाहियां थो जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थी, सम्झे थी। नारा हैदरी, अहिड़ी मख़लूक आहे। वो बि फज़ीलतूं ॾिनियूंसीं हिते, ठीकु। हाणे अर्ज़ु करियां तव्हांजी ख़िदमत में, हिकु ॾंडो खणी बीह रहियो साईं, बोला तुसांजा नाला क्या है? मेराज। साईं अब्बास अली साहब जो फर्ज़ंद आहे, मौला साईं ते रहमतूं फरमाए, नेमतों सॼे सिंध जे लाइ, बल्कि अर्ज़ु करियां कि पाकिस्तान लाइ। बाबा हे ख़लफ़ फर्ज़ंद अथसि, इंशाअल्लाह तव्हां हुन साईं मेराज है न, साईं नाला है न, हा हा, हे साईं मेराज आहे। मदरसो हलाए थो, मदरसो हलाए थो, ॾंडो खणी वेही रहे, हा ॾंडो खणी वेही रहे, हलो मस्जिद में, ॾंडे सां दौर सां अॼु मस्जिद में विहारी। हा हिकु त इहो ॾंडे जे ज़ोर ते, ॾाढ ते धक हणी हलो मस्जिद में बीहारियोसि। वरी हिते हिकिड़ो किसो यादि थो अचे मूंखे, ऐं कुंभ में पढ़ंदो हुअसि, मुंहिंजे पासे में कमरे में हिकिड़ो ॿियो मौलवी साहबु रहंदो हो। उन कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजो भाउ वठी आयो। हाणे ॿुधायो इहो ॾाढ ते ॾंडे जी ॻाल्हि ते ॻाल्हि थो करियां त अमल कीअं थो थिए, इहो मुंहिंजी शहादत में आहे। वरी भाउ वठी आयो, नंढो हुअसि। सुबुह जी नमाज़ जो टाइम थियो त उथियासीं त उनखे भाउ खे उथारियईं, नंढे खे। मूं पाण ॾिठो, भॻो इहो छोकिरो, भॻो हाउस ते वियो, मुंहं ते पाणी हणी, हिते हथनि ते ईअं हणी, न वुज़ू कोन कयईं। आयो कमरे में, हीअं अलाहु अकबर हीअं करे, अलाए छा पढ़ी हीअं करे, ॿ सजदा ॾेई पोइ वरी सुम्ही रहियो। ठीकु। पोइ जेॾीमहिल जाॻियो, मूं चयोमांसि पढ़िया तूं यार वुज़ू बि कोन कयई, निमाज़ बि कोन पढ़े। चए वुज़ू बि कोन कंदुसि, निमाज़ बि कोन पढ़ंदुसि, मुंहिंजी पढ़ण जी तबियत कोन्हे, मुंहिंजो भाउ निभागो ज़ोरी वठी आयो हुनखे। पोइ ईअं थो थिए, तवजो न, यानी हिन जे अमल में, ज़ोरी वारे अमल में रूह नथो वञे, तवजो या न, ज़ोरी वर्गे नुमाइशी आहे, तवजो या न, नुमाइशी अमल आहे, वो जेको दिलि सां रूह सां अमल थिए उहो नथो थिए, तवजो या न। लेकिन अल्लाह चए थो हाणे तव्हांजो अमल जेको आहे उहो ॾंडे वारो खपे। चए थो मूं मिटी मां ख़ल्क़ कयो, हदैना हु सबील। हा
पोइ छा पोइ छा पोइ बी इमा शाकिरौ बी वरी तव्हां साईं 1000 रुपया ॾियण जी आदत कई आहे। हाणे मुंहिंजो ई वात पाणी थियो आहे। हा हा साईं कॾहिं ॾे पियो हा पोइ वरी मूं झले मां ॾेई विझे हा हा भलो मुड़ुसु आहे अहिड़ो मूंखे लधो अॼु आहे। ठीकु आहे साईं ॾींदो 1000 रुपया मूंखे। साईं ॾिठो मौली साहिबु आहे परे खां आयो आहे ग़रीब माण्हू आहे मूंखे ॾिनई 1000 रुपया 1000 रुपयो ॾिनई ऐं मूंखे चई त मिसाल वञी किताब वठिजे। साईं ॿुधो पिया मुंहिंजी ॻाल्हि न छा लाइ ॾिनई 1000 रुपयो ॾिनई त थोरो पैसा मथे करे छॾियो जल महांगाई जो दौरु आहे 2-3000 रुपया करे छॾियो छा 2-3000 रुपया ॾिनई जे वञी किताब वठी ये साईं वियो हलियो हितां साईं मेराज खे चयमि साईं शाह साहिब खे चयमि साईं अब्दुल्ला खे साईं टिबला अर्ज़ु करियां कि मुंहिंजो बुज़ुर्गवार ॾाढो इन्हनि खे चयमि धक थियो आहे अॼु ॾाढो कहिड़ो 3000-4000 मूंखे ॾेई वियो आहे हलो हेॾी त कढ़ाई कयूं हा असां तयारु थींदा हिते वञी कढ़ाई खाधीसीं ही मथां अची वियो छा मथां अची वियो चए ॾाढा माल पिया खाओ तव्हां त ॾिनो मूं किथे ॾिनो आहे हिन लाइ त कढ़ाई खाओ मूं चयो किताब वठो हे किथे पिया ख़र्चु करियो ख़ुशि थींदे या विढ़ंदे हा साईं ॿिए दफ़ा घुराई तॾहिं बि कोन ॾींदे हा हा जॾहिं तूं पढ़ंदा आहीं जो कम लाइ ॾियां थो पोइ तूं ॿिए हंधि ख़र्च थो करे तवजो आहे या न ईअं आहे या न बसि इहो ॾियण वारो ॾिए थो मक़सद लाइ अगरि उन मक़सद में ख़र्च करियां त ख़ुशि थिए थो वरी बि ॾिए थो तवजो आहे या न अगरि उन मक़सद में ख़र्च न करियां उहो ॾुंडल ते बि चए थो बेईमान वॾो इहो अलाए किथे वञी थो ख़र्च करे अहिड़े नमूने सां अल्लाह तोखे नेमत ॾिए थो अगरि नेमत खे मक़सद में ख़र्च कंदे त शुक्रगुज़ार थींदे न त काफ़र आई नारा हैदरी मिट्टी मां ओ ठाहे में अहिड़ो हुनर उन में रूह पंज अल्लाहु समीअम बसीरा समी बि ठाहियोमांसि ॿुधे बि थो बसीर बि थियो तवजो आहे या न इन ते ॻाल्हाइण कोन इन हदैनाहु सबील इन खे ॿुधायूं हाणे मर्ज़ी वारो आहे इमा शाकिर इहे न कि ॾंड जे ज़ोर ते नमाज़ पढ़े तवजो आहे या न नमाज़ पढ़े जी तव्हांखे अमल ॿुधायो अथनि इमाम सज्जाद वुज़ू करे रंग बदिलजी वञे साईं छा थी वियो कि तूं ख़बर कोन अथई कंहिंजी बारगाह में थो वञा ख़बर कोन अथई कंहिंजी बारगाह में थो वञा पाण वटि अर्ज़ु करियां कि अल्लाह नेमतूं ॾिनियूं आहिनि पोइ उन नेमतुनि जी क़दुरु कोन था करियूं अल्लाह त अल्लाह ई आहे कूड़ ते बि अल्लाह जो कसम था खणूं ईमान बि आयो हा दुकाननि ते वञो अचे ईमान सां अल्लाह सां मौला जो कसम एतिरे में वरितनि कूड़ आहे सभु ठगी आहे तवजो आहे या न हे मसालो ईअं आहे त वॾी हुनर शइ आहे इंसान परवरदिगार आलम हिन खे ख़ल्क़ कयो आहे मूंसां गॾु आहियो या न ऐं तव्हांखे छा ॿुधायमि त इंसान में वॾा कमाल आहिनि अल्लाह तव्हांखे ठाहियो आहे शाकिर थियो या कफ़ूर थियो काफ़िर खणी कोन थो चवां कफ़ूर हाणे हुन बहस में कोन थो वञा पर हिकिड़ी ॻाल्हि अगरि करे छॾिया त कोन्हे काई ॻाल्हि कॾहिं भले करे छॾिया भले करे हा सलवात पढ़ो थोरो आवाज़ बुलंद
हाणे ये भित आहे, इहो पेंटर रंग वारे खे वठी अचो, जो भित रंग करे ॾे। पोइ इहो भित वारो छा कंदो, इहो रंग वारो? हाणे ॻाल्हायो नथा तव्हां, हलाइजी करे अहिड़ी नई ॻाल्हि ॿुधाईंदमि, इहो रंग ई कोन करायो अथव, नई ॻाल्हि थो ॿुधायां, फ़लसफ़ो न आहे कोई। हा छा कंदो साईं? हा रंग कंदो, पोइ कीअं कंदो आख़िर? पहिरीं छा कंदुसि? पहिरीं रंधो हणंदुसि, सफ़ाई कंदुसि। छो सफ़ाई थो करेसि? हा कोन लॻंदो न। हले हाणे मोमिन आई, हाणे जवाबु ॿुधिजे, हाणे ॿुधिजे रंग करण खां पहिरीं रंधो थिए, इनखे छा था चओ तव्हां? हलाए रगड़ो ॾेई साफ़ न कंदो, सफ़ाई न थिए, रंग न चढ़ंदुसि न। आयो मूंसां गॾु न, मोमिन आई है न। हा हाणे अलाह छा थो फरमाए? फमन यकफुर बित्तागूत, छा थो फरमाए? मोमिन थियण जे लाइ पहिरीं काफ़िर हुअण शर्त अथई। छा मोमिन हुअण लाइ? नाराज़ न थिजो क़िबला, मोमिन थियण लाइ पहिरीं छा आहे? हा अलाह चए थो फमन यकफुर बित्तागूत, पहिरीं दिलि मां तागूत खे कढ, उनजो एॾो रंधो हण दिलि खे। यकफुर बित्तागूत फयुमिन बिल्लाह, पोइ अल्लाह ते ईमान क़बूल थींदई। तवजो आहे या न? पहिरीं रंधो हण, पोइ क़बूल कर। बसि ईमान लाइ पहिरीं काफ़िर थी, पोइ मोमिन थींदे। नारा हैदरी। पहिरीं हे थियणु घुरिजे। तवजो आहे या न? हे आहे अर्ज़ु करियां कि ज़िंदगी साईं हाणे मैं बहना को छोड़ा तूं पढ़ा। हाँ बहना दे साईं भले ॻाल्हाए, कहिड़ा मैं ॾियो बि थिया ॻाल्हाइनि। हा मूंखे ॻाल्हाइणु कोन अचे, उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं हुजे, तव्हां अचे थो हर ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं करे वञा। बहरहाल अर्ज़ु करियां तव्हांजी ख़िदमत में, नेमत उहा आहे जेका तव्हांजी भलाई चाहे। अगरि काई शइ तव्हांजी बुराई चाहे थी, पोइ उहा नेमत कोन्हे। अल्लाह तव्हांखे महफ़ूज़ रखण जे लाइ इंतज़ाम कयो। पहिरीं तव्हां खां वादो वरितई, अलस्तु बिरब्बिकुम, त तव्हां शाकिर थींदव, कफ़ूर कोन थींदव, इहो वाइदो कयो। हा पोइ दुनिया में आयो, अल्लाह खे घणो मज़ो था या पेट खे? अल्लाह खे घणो मज़ो था या वॾेरे खे? अल्लाह सम्झ में कोन थो अचे। अम्मा अबे ॿुधायो, अल्लाह दर्सी भला करे छॾियो। अलाए छा आहे, हिकिड़ो को कामरेड हो, उहो मूंसां बहस करे पियो, अल्लाह आहे या न? बहस करे पियो, शुरू कई, अल्लाह आहे या न? मुंहिंजा ही तुंहिंजी ज़बान आऊं सम्झां कोन पियो। हा मूं चयो कोन थो कि छो? मुंहिंजो पहिरीं इहो ॿुधा, अल्लाह जी माना छा आहे, पोइ आहे या न आहे जी माना पोइ मूंखे सम्झा, त पोइ तोखे ॿुधायां आहे या न आहे। पहिरीं इहो त ॿुधा। हे तव्हां बि सभु चओ था अल्लाह खे मञूं था, पहिरीं अल्लाह जी माना त करियो, अल्लाह आहे छा? इहो आहे ई कोन्हे। हींअर साईं क़िबला साबित अली साहिबु नूरानी तक़रीर करे वियो आहे, उन में ॿुधायो हुआ माअकुम, अल्लाह तव्हां सां गॾु आहे। इहो छा आहे? इहो गॾु कीअं? गॾु आहे त पोइ भाकुर पायोसि न आहे। इहो गॾु थियणु छा आहे? इहो पाण मसइलो आहे। उहा माअकुम, अल्लाह तव्हां सां आहे। अल्लाह तव्हां सां आहे, अल्लाह तव्हांखे निंदण को न आहे छॾियो। हा साईं, रांदी को ठाहियो हो न, उहो बि घर खणी वञी की संभाले रखियो हो, ईअं न मतां कोई खणी न वञे। अहिड़े नमूने सां ही तव्हांखे रांदीगे जी मिसाल अल्लाह ठाहियो आहे। अल्लाह चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मूं जिन इंसान ये ठाहिया। ऐं रांदी को लफ़्ज़ ॾियां थो छो जो मिसाल उहा ॾिनी अथमि, इन करे न त रांदी को कोन्हे। ही इंसान मूं रांदी को ठाहियो, ऐं
जिन इंस ये ठायम इल्ला लियअबुदून माना उबती कर्या तो साईं नाराज़ न थीजो बोली साहब आहिनि वरी हिते हाँ नाराज़ थी पोइ भले पोइ दड़का ॾिजो पर हींअर न ॾिजो हाँ इल्ला लियअबुदून मूं जिन इंसान ठाहिया छाजे लाइ न न न न न न न इबादत ये ठला नारायण न सिद्धी बिधी ॻाल्हि आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रांदीको तूं ठाहियो जो मुंहिंजो थी रहंदो ॿिए खे कोन ॾींदुसि मूं ठाहियो मूं कोन वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून हे रांदीका जेके मुंहिंजा आहिनि इंसान जिन आहिनि इहे मूं ठाहिया आहिनि इहे इन्हनि जे लाइ कोन ॿियो केरु खणी वञे इहे मुंहिंजे कब्ज़े में ई रहनि मुंहिंजे कब्ज़े में पर मर्ज़ी सां ज़ोर ई न ज़ोर ई त तव्हांखे धक झलणी कोन्हे अची धक हणे बीहंदो किथे हा साईं हा उहो अमरा हिकिड़ो ॻोठ हिकिड़े में हुउसि उहो नमाज़ कोन पढ़े मैं कहा नमाज़ कोन पढ़ंदा अरे आप कोन पढ़ी कोन थींदी मैं कहा केरु ॾंडा चाण खड़े या के सभिनी खां पहिरियों मैं वेसां अहिड़े नमूने त धक झलण पाण में कोन्हे अल्लाह छॾियो आहे पंहिंजी मर्ज़ी ते तवजो आहे या न शाकिर थियो मर्ज़ी सां कफ़ूर थियो पंहिंजी मर्ज़ी सां तव्हांजे रूह ऐं तव्हांजे वजूद सां जेको अमल थींदो उहो मूं वटि मक़बूल आहे बाक़ी फोटू ठलो कॾहिं मूंखे मोकिलिजे पाण न अचे फोटू खे आउं छा करियां तवजो आहे या न पिक्चर न नमाज जो रूह मोकल नमाज जी पिक्चर न मोकल रोज़े जी रूह मोकल रोज़े जी पिक्चर न मोकल उते पिक्चर कबूल कोन्हे रूह कबूल आहे नारायण अलाह तव्हांखे तंग कयो हा सही अबो आहे अबो वञे पियो ज़ियारतनि ते पोइ जेॾी महिल ज़ियारतनि ते वियो हुउसि नंढो तव्हांजो अबो खणी चओ साईं महराज जो साईं क़िबला शाह साहिब जो साईं अब्दुल्ला जो अच्छा ये बच्चो घर छॾियो थो वञे वञे त भले कमु थिए थो पियो पोइ इन बच्चे जे लाइ कोई इंतज़ाम करे निकिरंदो या इहे वेंदो हलियो हा छा इंतज़ाम कंदो न कंदो त बुरो ॻाल्हायूंसि पोइ अबो ई कोन्हे हा हा पोइ अबो ई कोन्हे न अबो जॾहिं महिल हुजे जेॾी महिल न हुजे तॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में हुजे तॾहिं बि ख़्याल में हुजे तवजो आहे या न इहा या न हाणे अर्ज़ु करिया तव्हांजी ख़िदमत में हिकु हदीस आहे उहो पढ़ां थो ख़तमु थो करियां पोइ मसाइब खणी चवंदो साईं पढ़ंदो आऊं खणी कोन पढ़ंदो तव्हां चवंदो ज़ोरी त 2 मिंट खणी पढ़ंदो सलवात पढ़ो थोरो भाउ वाजे भला ठीकु आहे हाणे अलाह तव्हांखे ठाहियो अलाह तव्हां खां त ॿियल कोन्हे जो रांदी को ठाहियो उन खे बि संभालियो तव्हां अलाह अहिड़ी कमाल शइ जी ठाहे ऐं उन खे संभाले न ईअं त कोन्हे ईअं हूंदो छॾे ॾे ईअं थींदो हा संभालंदो या निभाॻायूं न दड़कायूं साईं निंड करे पिया त नारो हड़ो आहे गायत्री आयो अल्लाह त सवारी ते कोन थो वञे इन करे अल्लाह अर्ज़ु करियां की पाण खे छॾियो आहे ख़ल्क़ कयो ठाहियो अथसि निंदण को त कोन छॾींदो न हा साईं आहे धणी आहे न धणी आहे ओ महकुम हमेशह धणी आहे कॾहिं न आहे की हिकु दफ़ो धणी आहे वरी धणी न आहे मालिक आहे धणी आहे तवजो आहे न अव्हांजे भलाई जे लाइ
रात ॾींहुं हुनजो प्रोग्राम आहे। मूंसां गॾु आहियो या न? ठीकु आहे। हाणे 1,24,000 पैगंबर फ़क़ति तव्हांखे सम्झाइण आया कि तव्हां पंहिंजी अज़मत खे सुञाणो। हा छा छा यार तुंहिंजे करे हज़रत इब्लीस ते अल्लाह लानत करे छॾी ऐं तूं वरी पाण खे ई नथो मञे। यार हे त वॾी ॻाल्हि आहे यार, न हे त वॾी ॻाल्हि आहे यार। अलाह अलाए छा छा करे छॾे। हा न न कुझु न वरी छा आहे हिते। मौला अली अलैहिस्सलाम चवे, मौला अली अलैहिस्सलाम तोखे अची ॿुधाए केरु कोन ॿुधाईंदई। हा तज़अम अन्नक जुर्मुन सग़ीर, जो ख़्याल तूं पाण खे एॾो सम्झी थो नंढो को हिकिड़ो नंढो जुर्सूम आहे। बलिन तवा फ़ीकल आलमुल अकबर, तो में वॾो जान समायल आहे, वॾी हस्ती आहे तूं। ए साईं इहो वॾी हस्ती केरु चवंदो? वॾेरे वटि वञ, टके जो धराड़ मूं वटि आयो आहे, हीअं ॻाल्हाईंदा तव्हां वटि। लेकिन इज़तूं तव्हांखे हिते मिलनि थियूं, जिते इज़तूं मिलनि थियूं उते तव्हां अचो नथा। जिते ज़िलतूं मिलनि न पोइ नस्का हणंदो वॾेरे जे दर ते। वाह वाह कोन्हे सलवात पढ़ंदो ईअं कोन थींदो आहे। उते वेही नस्का हणंदो, उते अगरि तव्हां सां अगरि थोरो मिसाल तौरु हाणे मेंबर ते वेठो आहियां न त हेठो जा त अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं करियां। हा हाणे त वॾेरो ख़ुशि हो ॾाढो, ॿ टे बूंदा मूंखे ॾिनई, ॾाढो हिते ॾाढो मूंसां मज़े सां मिलियो। अलाह ईअं था ॻाल्हाइनि। हाणे ॿ टे बूंदा मूंखे ॾिनई हिते। हिते तव्हांजी इज़त हुजे। अल्लाह चए थो मुंहिंजो आहीं, अल्लाह चए थो मूंखां न पेर, इब्लीस चए थो माराईंदुमि, अल्लाह चए थो मुंहिंजा भला तुंहिंजे हथ चढ़ी नथा सघनि। तवजो आहे न? तव्हां चए थो असां हिकिड़ो कंहिं लतीफ़ ॿुधायो या हो चवनि था आहे शायदि हिते तव्हां ख़ैरपुर जे इलाइक़े जो, जे हमरा हिकिड़ो दस्तरख़्वान विछायो, पैसा ख़र्च कयईं, हिकिड़ो दस्तरख़्वान विछायईं जंहिंमें हुजे दाल मानी, ॿियो दस्तरख़्वान हुजे उन में हुजनि न माल। हा ऐं ऐलान कयईं चए हिकिड़ो शैतान जो दस्तरख़्वान अथव, हिकिड़ो अलाह जो दस्तरख़्वान अथव। ये दाल मानी वारो अलाह जो अथव, उहो शैतान जो अथव। इहे सभु ॿिया हलिया शैतान जो दस्तरख़्वान ते। हे ई अथव। हा इहो आहे दिमाग़ इंसान जो ईअं थो थिए। तवजो न? फ़क़ति इहो खाधे खे पेट परस्ते थो, पेट थो ॾिसे। हा इन खां अलावा रूहानियत भला इन हक़ीक़त में छा ॾिसे थो उहो ॾिसे नथो। अलाए घणो पढ़ी वियो आहियां जेकर है न। हा हा सलवात पढ़ंदो रहो। पोइ मज़ा बदिलजो वञनि। असांजे ॻोठ जो हिकिड़ो माइट हूंदो, नालो मेवो खान हुओसि, चोरी कंदो हो, मेवो खान हो चोरी कंदो हो, अलाह बख़्शेसि। उहो मशहूरु हो चोर। ऐं नंढो ॿारु हुउसि, नानी मुंहिंजी चवे पई शर्म कर, हया कर, चोरी थो करे, सिराइकी में चोरी करे नई। त मूंखे ख़बर आहे जवाबु छा ॾे? ओ ॾाढी हराम दी हॾी चूप कोन्हे ॾिठी आहे, ॾाढी मिठी आहे। अञा ॿियो किसो ॿुधाए छॾिया जेको आम ॿुधाईंदो आहियां। हा उहो किसो ॿुधाए छॾिया। सलवात पढ़ंदो रहो भाउ हुआसीं बुलंद। असांजे उलमा मां मराजे मां हिकिड़ो हुज्जत को कमरई गुज़रियो आहे।
हुज्जत को कमरई मदरसा हुज्जत या उन नालो ते हा बुनियान गुज़ार वो मदरसो वॾो मदरसा हुज्जत आहे उते साईं मूंॾे ॾिसजे मोबाइल खे छॾ यार इहे न कर हा इहे 2-2,000 ॾिनई त बसि पोइ मुंहिंजो आई कोन इहे वरी कहिड़ी ॻाल्हि आहे यार हा ख़ूब हाणे इहो मूंखे ताजुब लॻंदो आहे के रिवायतूं बि आहिनि साईं कचहरी केरु पियो करे अइम्मा अलैहिमुस्सलाम खां को ॻोठाणनि अची सुवाल कयो मिसाल पैगम्बर खां अइम्मा खां अहिड़ा सुवाल ॾुखिया जो ॻोठाणा इहो त पढ़ंदा कोई पढ़ियलु लिखियलु सुवाल सुवाल वॾा वॾा ऐं हू बि चवंदा आहिनि जेॾीमहिल ॿारु ॼमंदो आहे त वॾो साइंसदान हूंदो आहे वॾो हूंदो आहे पोइ चरियो थींदो आहे नंढड़ो ॿारु आहे न चए पियो इहो अबे खां पुछंदो इहो बाबा इहो छा आहे चए इहो चंड आहे इहो चंड गोल छो आहे इहो चंड कीअं मथे वियो हलो इहे ॿार जा सुवाल आहे साइंसदान आहे नंढड़ो आहे साइंसदान आहे साइंसी सुवाल अथसि वॾो थींदो आहे पोइ चरियो थी वेंदो आहे पोइ दुनिया जूं ॻाल्हियूं ॿियूं कंदो आहे हा साईं हे आहे नंढड़ो आहे त सुवाल जेॾीमहिल सुवाल थींदा आहिनि पोइ ज़हन सुवाल ओॾी महिल थींदो आहे जेॾीमहिल फ़िक्र ठहे अगरि फ़िक्र न आहे त सुवाल ठहंदो ई कोन मस्तु आहे हिकिड़ो चर्स पीए थो भंग पीए थो चए थो साईं असीं परवाज़ करे था वञूं पाण खे बि सार्वजनिक परवाज़ उहे करे वेंदा अहिड़े नमूने सां पाण बि इहे मस्तु आहियूं पोइ पेट में मस्तु थियो वञो माल में पस्त थियो वञो तव्हांजो न जेको पाण लाइ फ़िक्र करे उन वटि सुवाल ठहंदा ए ॿाराड़ी जा माण्हू अची सुवाल कनि त ॻोठाणो हिकिड़ो आयो उन अची साईं हुज्जत खां सुवाल कयो त साईं ॻाल्हि ॿुधायो असीं इंसान आहियूं हा असीं गुनाह कंदा आहियूं हा इंसान गुनाह कंदो आहे चए गुनाह अगरि न कंदा आहियूं त गुनाह जो इरादो थी वेंदो आहे लेकिन के भला भला माण्हू आहिनि पंहिंजी जाइ ते केॾी महिल सोचंदा आहिनि भला इहो चर्स जो फूको हाणे ॾिसूं आहे की भंग जो हिकिड़ो धुक हाणे ॾिसूं आहे चखे ॾिसूं आहे की मतिलबु इहो आहे की शैतान थो बिगाड़े कंहिं नमूने सां तिरके तवजो आहे न कंहिं नमूने सां त हुन जी पुछियो इन खे हुन अंदाज़ मां चए असीं इंसान आहियूं या असांखां गुनाह थी थो वञे या गुनाह जो इरादो थियो वञे ए जी पाण मिसाल ॾिनी अथनि लेकिन मूंखे सम्झ में नथो अचे त अइम्मा अलैहिमुस्सलाम कहिड़ा इंसान हुआ जो न गुनाह कनि न गुनाह जो इरादो कनि अलाए कोन ॿुधब ॻाल्हि बिस्मिल्लाह आहे ॿ ॼणनि कयो ॿियो सलवात ई नथा पढ़नि इहो बेतरफ़ थी विया आहिनि त पोइ ईअं ई थींदो न पोइ ॻाल्हाईंदो ई माण्हू कोन अच्छा ठीकु आहे ठीक इहो वरी कीअं आहे कि अइम्मा अलैहिमुस्सलाम न गुनाह कनि हिते साईं हिकिड़ो ग़लीज़ जवाबु थो ॾिए जेको मेंबर ते चवण में बि पाण खे कोई ऐब कोन थो सम्झां त साईं मरहूम हुज्जत रहमतुल्लाह अलैह हुन ॻोठाणे खे चए थो काकूस में वियो आहे चए हा चए गूं ॾिठो अथई चए हा चए खाइण जो इरादो कयो अथई चए न चए छो चए गंद आहे चए गूं जो जी गंद तुंहिंजे लाइ वाज़े आहे इहे हर गुनाह जो गंद अइम्मा लाइ वाज़े आहे हा थी वई सलवाती कोन्हे इहे बराड़ तव्हां ॻाल्हियूं वाला जियो गंद इहे वाज़े आहे उन्हनि जे लाइ ही गंद वाज़े आहे त कीअं इरादो करे सघंदा तवजो आहे या न हाणे अर्ज़ु करियां तव्हांजी ख़िदमत में तव्हां अलाह जा आहियो अलाह तव्हांखे हिन दणको कोन थो छॾे 1,24,000 नबी तव्हांजी हिदायत लाइ आया हाणे ॿुधो कोन था ॾिसो वरी यार न साईं कंद बि हिकु ॿ ॼणा लोॾी ॾींदा ॿियो मूं धरी मुंहिंजी ॻाल्हि कोन था त पोइ इहे कोन थींदो आहे ऐं मसाइब कोन पढ़ंदो पर मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधो साईं खां मसाइब ॿुधिजो आहे
सलवात ज़ोर सां पढ़ो न त क़बूल कोन्हे। हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव अल्लाह चए थो मुंहिंजा आहियो तव्हांजी भलाई जे लाइ 1,24,000 नबी मोकिलियई। ॿुधो पिया या न कोन था ॿुधो पिया मुंहिंजी ॻाल्हि आहे ॿुधो। हाणे हिकिड़ी भली ॻाल्हि ॿुधायांव साईं कंहिंजा पुटु आहियो था साईं बागली जो अथव। हाँ साईं तव्हां कंहिंजा पुटु आहियो पंहिंजो अब्बो अथव। इहो अब्बो यानी जे ॼायो ठीकु आहे न जो अब्बो जेको ॼणे इहे न उहो ई आहे न। अम्मा उहा जेका कहिड़ी हा जवाबु त ॾियो न अम्मा केरु आहे वरी जेका ॼणे न अब्बो जेको तोखे ॼणे इहो न। हा ये पोइ मोहम्मद अली जिना बाबा क़ौम किया कहिड़े पाण खे ॼणियो अथसि। इहो बाबा की थी वियो। हा इहो बाबा क़ौम वरी फातिमा जिना छा आहे मां त हुन वीचारे जी शादी कान कई जो ॿाहिरि ॼण परे जी ॻाल्हि आहे त वजह न हो वरी मादर मिले आयो या न। हाणे इहा ॻाल्हि ॿुधो न पोइ इहो अब्बो ॿी शइ आहे हीअ अम्मा ॿी शइ आहे मूंसां गॾु आहियो या न। हाणे अगरि ॿुधिजे त ॿुधायां न ॿुधायां त न ॿुधायां। पैगंबर भली ॻाल्हि तव्हांखे चओ थो फरमाए थो अना व अली अबवा हाज़िल उम्मा आऊं अली उम्मत जा अब्बा आहियूं। कहिड़ी घणी कंदो त कमु कोन हलंदो। अली चए पैगंबर चए असीं तुंहिंजा अब्बा आहियूं। हा तव्हां चओ न अब्बो कोन्हे पोइ छा चवंदासीं। हा साईं मिसाल हिकिड़ी ॾियां कुकड़ ॾिठी अथव कुकड़ बचा कीअं संभालींदी आहे पंहिंजनि परनि में संभालींदी आहे न। हा संभालींदी आहे ऐं अगरि कोई बच्चो ॿाहिरि निकिरे वरी अंदरि करे ईअं न ठीकु। अगरि कोई हिन बच्चनि खे हमिलो करे त पंहिंजी जान ते खणी मुक़ाबिलो कंदी आहे तवजो आहे या न। पोइ रह हेठि परनि में इहे आहे या न। हाणे इन्हनि ॿियनि लफ़्ज़नि में पैगंबर फरमाए थो अना व अली अबवा हाज़िल उम्मा आऊं अली तव्हांजा अब्बा आहियूं। ओ असांजे परनि में असांजे सायनि में रहो तवजो आहे या न। कुकड़ जो बच्चो ई परनि खां निकिरी भॼे ॿाहिरि कुतो खाई वेंदुसि। तव्हांखे खाइण लाइ कुता जाम आहिनि अगरि अली जे साए खां निकिरंदव त। अर्ज़ करिया कि तव्हांखे संभालण जो इंतज़ाम अहिड़ो आहे जो अली जहिड़ी हस्ती तव्हांखे चए मुंहिंजा बच्चा। तव्हां चई सघो था सैयद खणी न ॿुधो जे अली असांजो अब्बो आहे चई सघो था हदीस आहे चई सघो था पैगंबर असांजो अब्बो आहे तवजो आहे या न कोन चवंदो हिते वरी गैरत ईंदा वरी। हा हिते वरी सैयद मछलियूं शुरू थी वेंदियूं। मोहम्मद अली जना बाबा क़ौम वो मादर मिलत आई हदीस मौजूद आहे पैगंबर जी। हिते वरी इहो वरी की थींदो मुलनि वरी छा कयो मुला छा पैगंबर मुलो आहे। ऐं छा थो ॻाल्हि करे सलवार पढ़ंदो बाबा असां वटि अर्ज़ु करिया तव्हांजी ख़िदमत में। पोइ मौलाना अज़हर हसन सैदी हो ख़ुदा रहमत करेसि उहो तव्हां कोन ॿुधो हूंदो जेके बुज़ुर्ग हुआ उन्हनि ॿुधो हूंदो लफ़्ज़नि सां खेॾंदो उहो उर्दू में पढ़ंदो हुअमि हाजिर हो न उर्दू में पढ़ंदो मजलिस से नंढो हुउसि ॿार उस तरह ॿुधो हुउसि
चो वो असांखे चयो कारी कमीज न पायो। तो मैंने कहा भाई क्यों नहीं पहने? कि काली कमली वाले ने कहा है। कौन ॿुधाईंदार ये कि भैया ने करे छॾे ॾिनो ॻाल्हि आराम थी वई। सलवात वठो थोरो भाव हले बोले असां वटि बि घणी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ईअं कि सैयद जो एतिराम करियो, सैयद जो एतिराम करियो, पर खामनई ते लानत। अरे खामनी सैयद आहे तॾहिं बि लानत, सिस्तानी ते लानत, ॼणो सैयद आहे न न उन ते बि लानत। छो बड़ा ख़ैर त आहे, सैयदनि जो एतिराम आहे त उहो बि सैयद आहे, उहो बि सैयद आहे। असां वटि ईअं आहे। ऐं तव्हां वरी अलाए छा आहे मजमे में वेठा आहियो, पोइ जेको थियो त नारे हैदरी जी दॿ लॻी पई हूंदी आहे। सलवत थोरो भाव से बुलंद ये अर्ज करिया के अना व अली अबवा हाज़िहिल उम्मा, इन उम्मत जा अब्बा आहियूं। मूंसां गॾु आहियो न? अब्बो भलो अली, अब्बो भलो पैगंबर। तवजो आहे या न? हाणे ख़लफ़ आहियो न ख़लफ़ आहियो? ख़लफ़ हूंदो अली जी साए में रहो, न ख़लफ़ हो वञो कुता जाम तव्हांखे खाइण जे लाइ, वञो मरो। हिते आयो इन साए में रहियो, हे तव्हांजो आहे मक़सदु आहे। हिन मक़सद खे अॻिते वधाइण जे लाइ इमाम सादिक़ अलैहिस्सलाम फरमाए थो थकाए वेंदो तमामु, सलवात बि नथी निकिरे तव्हांखां, वरी बि हिते न आया थकी पिया आहिनि। न न हमरा सही आहे, थक पिया आहिनि, तूं पढ़ी न वञ, मूं ॾे वञे मैं करण मां थक पिया। ख़ूब इमाम सादिक़ अलैहिस्सलाम फरमाए थो, ॿुधो था उनजी ॻाल्हि आहे न? चए थो इन्नल उलमा वरसतुल अंबिया, उलमा अंबिया जा वारिस अथनि। छा था फरमाए? उलमा अंबिया जा वारिस आहिनि। तव्हांजे लाइ सूर खाइनि पिया अंबिया, तव्हां लाइ सूर खाइनि पिया केरु? अंबिया। वञो पढ़ो अंबिया जी तारीख़, कुटियो ॾाढो अंबिया खे, धक कयूं ॾाढा। हा साईं, ए उलमा अब्बो कलमो ई नथो पढ़ाए, हो पाण खे ई कोन अचे, बचड़े खे किथां सेखारे? हा साईं, हा ओए हाल ई आहे। हे नंढा नंढा मौलवी, हे त वॾा मौलवी आहिनि, हे त बुज़ुर्ग आहिनि। नंढा नंढा मौलवी अर्ज़ु करिया कि 5000 6000 7000 8000 वठियो, उन ॻोठ में वेठा आहिनि जंहिंमें अब्बो निमाज़ नथो पढ़े, बच्चे खे निमाज़ सेखारीनि था। तव्हां वटि चौकीदार जी पघार बि 5-6 हज़ार 10 हज़ार कोन हूंदी, हा कंहिं धनार जी बि न हूंदी। उन खां पोइ वरी बि इहा ई पघार ॾेई वरी चवंदा इहो मौलवी निभागो आहे। तव्हांजे बच्चे खे इहे अगरि फ़र्ज़ु करियो, इहे नंढा नंढा मौलवी माइनस करे कटे छॾियो, तव्हांजी क़ौम जी हालत कहिड़ी थिए? हे त वॾा अलम आहिनि, हे त वॾा कम था कनि, नंढड़ा नंढड़ा वीचारा 5 6 8 10 हज़ार। हिकिड़ो को मशकिलो हा, उहो ॾाढा चवंदा आहिनि कि मौलवियुनि जहिड़ो कोई शुक्रगुज़ार माण्हू आहे ई कोन्हे। जो हमरा छा आहे, मौलवी साहिब खां पुछोसीं पघार घणी अथई? 10 हज़ार। ॿार घणा अथई? 12। अलाह जो शुक्र आहे गुज़ारो थिए पियो। हो हमरा को प्रोफेसर उन खां पुछई पघार घणी आहे? 80 हज़ार। चए ॾाढी मुश्किल में आया। जे ॿार घणा अथई? जे 2। हाँ ये हाणे तव्हां वटि ये शुक्रगुज़ार क़ौम आहे, थोरे थोरे ते ख़िदमत करणु, हेॾे होॾे। ओ ला नुरीदु मिनकुम जज़ाअ व शुकूरा। ऐं मां अलैहिस्सलाम सम्झंदा इहा असांखे जवाबु कोन खपे, वेरी वेल थैंक बि न चइजो असांखे, असांजी ज़रूरत कोन्हे, छो जो असांजो पंहिंजो कमु आहे। हे वीचारा कमु था कनि, मस्जिदनि में बांगूं ॾियनि, तव्हांजे बचनि खे क़ुर सेखारीनि, तव्हांजे बचनि खे नमाज़ सेखारीनि। तारत तव्हां बचनि खे कोन सेखारी,
सलाम करण जो तरीक़ो कोन सेखारियव महफ़िल में की वजन की थियनि हाँ साईं उहो ई कोन था सेखारियो तो बचन के ॿाहिरि वञी को वॾो अचे की सलाम कजेसि न हाँ मूं ॾिठा आहिनि वेंदा आहिनि हमरा ॼणंदा ॿार अचनि था अचनि था हे मौलवी कहिड़ा हाल अथई हा चवंदा मुला कहिड़ा हाल अथई इहो बि कोन सेखारियो अथनि की ॻाल्हाए की मुला मौलवी चओ छा यार ही अब्बा आहिनि अम्मा आहिनि छा आहिनि हाँ असुल ॻाल्हाइण के बुज़ुर्ग सभु हुई कहिड़ो हाल अथई इहे करे ॻाल्हाईंदा इन ॻाल्हाइण ई कोन ओ माण्हुनि जे विच में ओह थू अहिड़ी मार पई हिते माण्हुनि जे विच में तुंहिंजे थू करे थो थू त ॿाहिरि कबो आहे वो ओॾी महिल नक कटिजेसि ओॾी महिल वरी ॿाहिरि कुटे थो कुट ॿाहिरि हिन पाण खे कुट असुल ईअं आहे बसि अर्ज़ु करियां तव्हांजी ख़िदमत में साईं राहिब मौला रहमतूं करे साण वधीक उलमा ते वरी ॻाल्हाईंदुसि वरी कलाक सवा ॻाल्हाए वेंदुसि तव्हां बि पिटींदो इहे साईं मेहराज साहिब जी पिट वरी ईअं आहे की वरी लॻे थी जो अलाह वारो आहे न वरी उन जी पिट हाँ लॻंदी है मैं ख़बर है पिट मिंट कर लॻंदी है वो सभु तव्हां पिटंदव इन करे ऐं हद खां वधीक ॻाल्हाए वियो न 4:30 हो न मुंहिंजो टाइम बसि पोइ सही आहे हली मदद साईं पढ़े मां साईं पढ़ंदो